बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला अहले बैत तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन। सामीन मोहतरम, जी तमां पहिरियां ज़कात जे मौज़ू जे बारे में कुझु गुफ़्तगू पेश करे चुको आहियां ऐं इहो बयानु करे चुको आहियां त ज़कात ॾियण जी फ़ज़ीलत छा आहे ऐं जेको नथो ॾिए उन जे लाइ अज़ाब कहिड़ो आहे। छो जे वाजिबात मंझां हिकिड़ो वाजिबु आहे, अगरि हिन खे अंजाम न ॾींदो त इन में ख़ुदावंद आलम जो इस्यान ऐं नाफ़रमानी ईंदी, लाज़िम ईंदी। त हाणे इन ज़कात जे बारे में जेको गुफ़्तगू तव्हांजे साम्हूं कयो त उहा कहिड़ियुनि शयुनि ते आहे। उहे 10 शयूं हुयूं ऐं इन्हनि 10 शयुनि जा कुझु शराइत आहिनि जिन शराइत तहत इन्हनि मंझां ज़कात अदा कई वेंदी। कुझु अहिड़ा शर्त आहिनि कि जेके कुझु ॿियनि इबादात में बि पाता वञनि था, मसलन जी अक़ल ऐं बुलूग आहे, ऐं उहे ई शराइत इन्हनि में पाता वञनि था जेके 10 शयूं आहिनि जिन ते ज़कात वाजिबु आहे। अक़ल ऐं बुलूग ऐं मिल्कियत, यानी उहो मालिक हुजे उन्हनि शयुनि जो। ऐं ॿियूं शराइतूं इहे आहिनि त माना इन्हनि 10 शयुनि जो जेको निसाब आहे त इहे निसाब ताईं पहुचनि। अगरि निसाब ताईं नथियूं पहुचनि त इन सूरत में इन्हनि ते ज़कात वाजिबु न थींदी। त जीअं त असांजे मुआशरे में जेके फ़सल थियनि था ग़लात अरबा मंझां, आम तौर ते कणिक ऐं खजूर, इहे तमामु घणा पाता वञनि था। कणिक ते ऐं खजूर ते ज़कात वाजिबु आहे। हाणे इन्हनि ते ज़कात कहिड़े टाइम वाजिबु थिए थी, कहिड़े टाइम अदा कई वञे। त सभ खां पहिरियां इहो अर्ज़ु कंदुसि त ज़कात जो जेको वक़्तु आहे कढण जो, उहो वक़्तु इहो आहे त जॾहिं कणिक खे बोअ खां धार करे जीअं अनु थींदो आहे, अन खे अलॻि करे रखिजे, निसाब ताईं पहुची वञे त उन टाइम उन मंझां ज़कात अगरि निसाब ताईं पहुती आहे त ज़कात कढणु उन ते शख़्स ते वाजिबु आहे। इन जो जेको निसाब आहे उहो 847 किलो थिए थो, जेको 21 मण ऐं कुझु किलो ताईं पहुचे थो। त अगरि इन निसाब ताईं पहुचे त इन जे लाइ ज़रूरी आहे त माना जंहिं वटि कणिक आहे त उहो इन मां ज़कात कढे। हाणे जेकॾहिं उहो इन वक़्त खां ताख़ीर थो करे, ज़कात नथो ॾिए, सुस्ती थो करे, ऐं मुस्तहिक बि मौजूदु आहे, उन जे बावजूद बि सुस्ती कई, अगरि सुस्ती कयईं मुस्तहिक जे हुजण जे बावजूद हाणे उहो उन खां तलफ़ थी वियो त पोइ उहो शख़्स ज़िमेदार आहे, त माना उन ते ज़िमो आहे, भले उहो माल उन जो पूरो तलफ़ थी वञे त उन ज़कात जो जेको उन ते वजूब आहे उहो साक़ित न थींदो। हाणे ॾिसूं त माना ज़कात केतिरी कढी वञे, इन जा कुझु मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। सभ खां पहिरियां जेको इन जो पहलू आहे त हाणे जेकॾहिं फ़सुल खे उहो नहर जे पाणीअ सां सिराब थो करे, मींहं जे पाणीअ सां सिराब थो करे, या इन्हनि ॿिन्ही सां सिराब नथो करे, बल्कि मसलन ज़मीन जी जेका नमी थींदी आहे उन जे ज़रिए सिराब थिए थी, माना उनखे नहर जे पाणी ॾियण जी ज़रूरत नथी पवे, न ई वरी को मींहुं वठो आहे त उन सां उनजो फ़सुलु थियो आहे, बल्कि उनजी ज़मीन अहिड़ी आहे कि हिकु दफ़ो ॿिज छटण खां बाद में फुटी वई त माना उनखे पचण ताईं उनखे को पाणी वग़ैरह जी ज़रूरत न पवे, यानी ज़मीन अहिड़ी हुजे जेका जंहिंजी नमी हुजे, जंहिंजी नमीअ जे ज़रिए उहो फ़सुलु पची तयारु थिए। त इन्हनि टिनी सूरतुनि में जेका उन ते ज़कात वाजिबु थींदी 847 किलो मां उहो 10 हिसो,
हाणे अगरि इन खां अलावा हुन जो फ़सुलु सैराब थो थिए, मसलन कंहिं इलाज जे ज़रिए, मसलन हू छा थो करे, ट्यूबवेल वग़ैरह थो हणाए, माना इन्हनि टिनि शयुनि खां अलावा कंहिं बि इलाज जे ज़रिए हू छा थो करे, पंहिंजी ज़मीन खे सैराब थो करे, त इन सूरत में उन ते 20 हिसो वाजिबु थींदो। टीं सूरत इहा हुआ, टियों पहलू इहो आहे त हिकु दफ़ो उन जी जेका फ़सुलु आहे उहा पाणीअ सां बि सैराब थी आहे, नहर सां बि थी आहे, ऐं इलाज जे ज़रिए बि हुनखे जेको आहे सो सैराब कयो वियो आहे। त हाणे उर्फ़ी तौरु ॾिठो वेंदो त माना उर्फ़ी तौरु घणो ग़ालिबन कहिड़ी शइ जे ज़रिए हुन पंहिंजे फ़सुल खे सैराब कयो आहे। अगरि नहर ऐं मींहं जे ज़रिए घणो ग़ालिबन उनखे सैराब कयो वियो आहे, त इन सूरत में उन जो हुकुम उहो ई पहिरें ई पहलू वारो थींदो, यानी कहिड़ो, 2 हिसो। अगरि न ॿई जेको आहे सो छा आहिनि, मुश्तरक आहिनि, माना हुनखे इलाज ट्यूबवेल जे ज़रिए पाणी ॾिनो वियो ऐं मींहं जो या नहर जो आयुसि, त इन सूरत में उन जे लाइ ज़रूरी आहे त 7 हिसो कढे ज़कात जो उन्हनि वञा। त अज़ीज़ान मोहतरम, इन खां बाद में जेके ॿियूं शयूं आहिनि, मसलन उठ आहे, गऊं आहे, बकरी, उन्हनि जा बि निसाब आहिनि। इंशाअल्लाह इन्हनि जे निसाबनि खे बि अॻिते हली बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।